नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे मदई जी। मां अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस कचे वारे इलाइक़े में ॻोठ लाइक़ कल्होड़ो, रमज़ान कल्होड़ो समेत ॿियनि हंधनि ते चढ़ायूं कयूं आहिनि। आम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं मदई जी मां, जिते पुलिस कचे वारे इलाइक़े ॻोठ लाइक़ कल्होड़ो, रमज़ान कल्होड़ो समेत ॿियनि हंधनि ते चढ़ायूं कयूं आहिनि। पुलिस 8 ॼणनि खे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे वरितो आहे। क़त्ल थियल औरत बेगम लाशारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ चढ़ायूं कयूं आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे मदई जी मां आवाज़ टीवी जो रिपोर्टर अब्दुल हकीम सेतो। जी अब्दुल हकीम, छा अपडेट्स आहिनि? जी मदई जे कचे वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि लाइक़ कल्होड़ो, ॻोठ रमज़ान कल्होड़ो ऐं नारे जा जिले मिर्ची कल्होड़ो जे घरनि ते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस APC खे निशान करे ॻोठनि ते चढ़ाई करे ॾिनी आहे। पुलिस घरनि में दाख़िल थी घर घर तलाशी वठण बाद 8 ॼणनि खे शक जे बुनियाद ते गिरफ़्तार करे मुंतक़िल करे छॾियो आहे। होॾां ज़रीन खां मालूम थियो आहे त मदई जी शहर में चोरनि खां मज़ामत दौरान क़त्ल थी वियल औरत बेगम लाशारी जे केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस चढ़ाई कई आहे। ॿिए तरफ़ पुलिस सां राब्तो करण जी कोशिश कई, पर पुलिस मोबाइल जेका सो बंदि हुजण सबबि राब्तो न थी सघियो आहे। जी ठीकु आहे अब्दुल हकीम सेतो, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।